मूंखे धमकी ॾिनी वई। अच्छा, उन खां पोइ तव्हां छा क़दम कयो जॾहिं तव्हां सां एॾो वॾो वाक़ियो थियो? उन खां पोइ तव्हांजो क़दम छा हो? असल में मां हिकु ॿ दोस्त हुया जेके सुठा पढ़ियल लिखियल पाड़े वारा, उन्हनि सां मां मशवरो कयुमि। मां हे वीडियो हिननि ठाहिण खां पोइ मां उन्हनि सां मशवरो कयुमि। इवन मां वियो हुअमि हुननि वटि, जाफ़रिन खे फ़ोन करे, मूं वटि मुंहिंजी रिकॉर्डिंग बि पई आहे, मूं वटि सबूत पियो आहे। हुननि सां ॻाल्हाए, मां चयो तव्हां सां जेकी वीडियो डिलीट तव्हां कयो, हुन सां वियो हुअमि। हुनजी पेमेंट जेकी बि हुई मुंहिंजे साम्हूं तय थी वई। हुनखे मां चयुमि तो इंस्टॉलमेंट सां किस्तनि में वठी मूंखे पेमेंट, या जनवरी जो टाइम आहे, फ़िलहाल वीडियो जाम मुंहिंजी ब्लैकमेल वारी ठाही, उहा डिलीट कयो। हिते बुरहान जाफ़री मूंखे चए थो जे वीडियो जंहिं ठाही हुई उहो फ़िलहाल मुंहिंजे मथां FIR कयल आहे शानवाज़ बंगलानी जे मथां। हुन फ़िलहाल क़तल कयो आहे, त उहो फ़िलहाल रूप पोश में मुंहिंजे ख़बर न आहे। वीडियो तुंहिंजी काॾे बि न वेंदी, जॾहिं तूं पेमेंट ॾींदे तुंहिंजी वीडियो असां डिलीट करे छॾींदासीं। पर उन खां पोइ गुल हसन हे जाफ़री जो पार्टनर हुयो, जंहिंजे हिसाब सां साम्हूं प्रेस क्लब में मूंखे वठी विया। जंहिंजे बाद तव्हांजी वीडियो हिते बि आई आहे, तव्हांखे बुरहान जाफ़री चए थो त वीडियो तव्हां ॾेखारियो, पर तव्हांजी वीडियो काफ़ी जॻह ते हिन ॾेई छॾी आहे। कहिड़े प्रेस क्लब ते तव्हांजो? हे आवाज़ हुयो दरिया खान हुयो प्रेस क्लब में, ऐं करमपुर लाड़े ते आहे प्रेस क्लब आवाज़ जे नाले सां।